करमपुर जे सीनियर सहाफ़ी समाजी अगवान जावेद उस्मान बिजाणी के घर मथां रात 2:30 वॻे नामालूम 8 हथियारबंदनि काह करे चइनि तरफ़नि खां फायरिंग कई। कोठाणनि जे सुजाग थियण ते हथियारबंद अंधेरे जो फ़ाइदो वठी फायरिंग कंदा फ़रार थी विया। फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ फकिड़िजी वियो। फायरिंग वक़्तु करमपुर पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। करमपुर पुलिस सुबुह जो 9:30 वॻे वाक़े वारे हंधि पहुची वाक़े जा तफ़सील मालूम करे वापसि रवानी थी वई। करमपुर ज़िले कश्मीर समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि मां सहाफ़ियुनि सियासी समाजी अगवाननि पारां फायरिंग वाक़े की मज़म्मत कंदे SSP कश्मीर कंदरकोट खां फायरिंग वाक़े जो नोटिस वठण ऐं मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो। ॿिए तरफ़ वाक़े बाबति जावेद उस्मान बिजाणी ॿुधायो त गुज़िरियल 22 सालनि खां समाजी ऐं सहाफ़ती अणधुरियूं सरगर्मियूं सरअंजाम ॾेई रहियो आहियां। मुंहिंजो वधीक चवणो हो त मुंहिंजो या मुंहिंजे ख़ानदान जो कंहिं बि धुर सां को झेड़ो झटो न आहे। ॾिसणो इहो आहे त पुलिस वाक़े जी अणधुरी जांच करे हक़ीक़तूं साम्हूं आणे त मुंहिंजे घर मथां फायरिंग में कहिड़ा जवाबदार मुलविस आहिनि। हमले ऐं फायरिंग जा सबब छा थी सघनि था। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।